मुक़द्दस अक़ीदो ऐं ईमान सिंध इंजील गीता ऐं क़ुरान सिंध ख़ालिक ख़ुदा राम रहमान सिंध जीअरे मोया जोई अमुन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन जीअं सिंध जीअं साईं जीअं साहिब मुंहिंजो दोस्तो सभ खां पहिरियों आऊं इन्हनि सभिनीनि भेनरनि खे ऐं तव्हां सभिनीनि भाइयुनि खे जस्तो ॾियां त हिन निकिरण उस में अवां सिंध मां खंभे गुम कयल सियासी कारकुननि जी आज़ादी लाइ जेको हीउ मार्च कयो आहे अव्हांखे जस हुजे सघां ही सिंध में सिंधी माण्हुनि खे खंभे गुम करण जो जेको सिलसिलो आहे उहो न सिर्फ़ु इंसानी हक़नि जो मामिलो आहे पर इहो जेको अमल आहे उहो सिधी सी दहशतगर्दी आहे छो हीअ रियासत जेका आहे उनजो कानून उनजो आइन आर्टिकल 10 वाज़े लिखे थो त तव्हांजी रियासत जे अंदरि जेकॾहिं को फ़र्क़ तव्हांजी स्टेट खे नथो मञे स्टेट जो बाग़ी आहे या कंहिं दहशतगर्दी वारे अमल में मुलवस आहे उनखे बि तव्हांखे 24 कलाकनि जे अंदरि कोर्ट में पेश करिणो आहे पर तव्हां हिन मुल्क हिन रियासत जा जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे पंहिंजे ठाहियल कानून पंहिंजे ठाहियल आइन ऐं अदालतुनि जी पाण तोड़ीन कनि था उन करे असांजो मुतालबो न सिर्फ़ु सिंध जे खंभे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी आहे पर इहो बि मुतालबो आहे त जेके ही कानून लागू कंदड़ इदारा पंहिंजे कानूननि जी नफ़री कनि था उन्हनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियणी असां इंसानी हक़नि जी समूरनि तंज़ीमुनि खे एशियन ह्यूमन राइट्स ऐं एमनेस्टी इंटरनेशनल ऐं दुनिया जे आलमी ज़मीर खे अपील था करियूं त ही रियासत इंसानी हक़नि जो जेको पधरनामो आहे उनजी सिग्नेचरी आहे उन पधरनामे में इहो वाज़े लिखियलु आहे त रियासत जी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजी रियासत जी हदुनि में रहंदड़ हर हिकु शहरी जो तहफ़ुज़ कंदी पर हीअ रियासत पंहिंजे शहरनि जो तहफ़ुज़ त करणु परे ॻाल्हि पर जेको माण्हू पंहिंजे धरती जे हक़नि जी ॻाल्हि करे थो जेको माण्हू पंहिंजी धरती जी वारसी जी ॻाल्हि थो करे उनखे ॾींहं ॾिठे जो ऐं राति जी तारीख़ुनि में भेनरुनि ते माण्हुनि ते तशदुद करे खंभे गुम कयो थो वञे जेका ख़ुदि इंसानी हक़नि जी आलमी पधरनामे जी नफ़री आहे उन करे असां आलमी ज़मीर खां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील था कयूं त तव्हां हिन रियासत जे उन्हनि इदारनि जेके न सिर्फ़ु पंहिंजे कानून ऐं आइन जी नफ़ी था कनि पर इंसानी हक़नि जे उन पधरनामे जी बि नफ़ी था कनि उन करे उन्हनि ते दबाव विधो वञे ऐं सिंध मां जेके खंभे गुम कयल माण्हू आहिनि उन्हनि खे हिकु ऐं असां इहो बि मुतालबो कयूं था त जेकॾहिं तव्हांजी रियासत जी नज़र में तव्हांजे रियासती इदारनि जी नज़र में असांजे माण्हुनि खे को ॾोह आहे त तव्हां पंहिंजी अदालतुनि में उन्हनि खे खणी अचो छो त इहो असांजो इंसानी हक़ आहे त असां पंहिंजनि माण्हुनि जी वारसी कयूं असांखे वकील करण जो हक़ ॾियो तव्हां कुलभूषण जाधव जेको इंडिया जो एजेंट आहे दहशतगर्द आहे उनखे काउंसलर रसाई ॾियो था वकील करण जी इजाज़त ॾियो था उनजे फासर सां मिलाइण जी इजाज़त ॾियो था हे जेके धरती जा पुट आहिनि उन्हनि खे छो नथा इजाज़त ॾियो उन्हनि खे बि इजाज़त ॾियो ॿी सूरत में हे जेका तहरीक शुरू थी आहे अॼु मोरे में मार्च थियो आहे सुभाणे इहो मार्च लाड़काणे में थींदो ऐं सिंध जे हर शहर में थींदो आख़िर में मां समूरनि भेनरुनि ऐं भाइरनि जंहिं जदोजहद जे नाम शाह साईं जूं ही सिटूं चई पंहिंजी जाइ वठंदुसि त हलंदे हो त पुनूअ ॾे पेरनि भर हलंदियासीं हलंदे हो त पुनूअ ॾे पेरनि भर हलंदियासीं जे पेरनि हलणु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियासीं जे गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदियासीं जे चेल चुरणु छॾियो त हथनि भर हलंदियासीं जे चुरंदियासीं जे ठुड़कणु छॾियो त सीने भर सुरंदियासीं जे सीने सुरणु छॾियो त अखियुनि भर ईंदियासीं जे अखियुनि अचणु छॾियो त रुहानी रड़ंदियासीं मिरू थी मिरुनि सां जबल छाॾींदियासीं मिलियो त मिलंदियासीं न त गोरी जान जतन